सिंध जे आपाशी खाते जे सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल गड़ी खुदाबख्श भुट्टो भरसां पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे ज़मीनुनि ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त वफ़ाक़ सिंध जो पानी रोके नाइंसाफ़ी करे रहियो आहे। 2 महीने से ऊपर हो चुके हैं कि सिंध की पानी की जो इरसा के तरफ से नाइंसाफी होती आ रही है उस पे डेली तकरीबन अपडेट करते रहते हैं मीडिया के दोस्तों को। लेकिन एक अजीब सूरत हाल थी कि हम कहते थे कि सिंध को पानी नहीं मिल रहा, हमारी नाअहल अपोजिशन कहती थी कि पानी मिल रहा है, सिंध चोरी कर रहा है। 2 महीननि खां शिकायतूं ऐं दाऊं करे रहिया आहियूं त सिंध खे पंहिंजे हिसे जो पानी ॾियो ऐं एहतजाज बि कया आहिनि, पर पानी ॾियण जे बजाय पाकिस्तान पीपल्स पार्टी जी दुश्मनीअ में सिंध जो पानी रोके सिंध खे बंजर बनाइण जी साज़िश कई थी वञे। हिन चयो त सितम ज़रीफ़ी इहा बि आहे त पानी त नथो ॾिनो वञे, पर इहा कूड़ी प्रोपेगेंडा कई थी वञे त सिंध जो पानी बासर खणी वञनि था ऐं गरीब आबादगारनि खे पानी नथो ॾिनो वञे। अब 13 दिन तो तब होंगे जब सिंध में पानी पहुंचेगा, वो कहें पानी चोरी हो रहा है। फिर हमारे ऊपर एक इल्जाम लगाया जाता था कि यहाँ पे ताकतवर को पानी दिया जाता है और जो गरीब है, बेयार मददगार छोटे काश्तकार हैं उनको पानी नहीं दिया जाता। वफ़ाक़ी हुकूमत सिंध खे पानी ॾियण जूं कूड़ियूं दावाऊं करे रही आहे। हिन चयो त हिन वक़्त बि राइस कैनाल में 7.7 पाणीअ जी शॉर्टेज आहे। 27.7 यानी 27.5% जो है आज इस राइस कैनाल में शॉर्टेज है, जिसमें 6 महीने बाद पानी आता है। सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल जो चवणो हो त 1991 तहत सिंध खे पंहिंजे हिसे जो पानी ॾिनो वञे त सिंध जो हक़ सिंध खे मिलणु खपे। उन वक़्त सिंध जो जेको जंहिं शॉर्टेज जी असां कंप्लेन करे रहियासीं उहो सिर्फ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी वारा पी रहिया। इहो बि चयो त सिंध हुकूमत पानी मामले ते भरपूर आवाज़ उथारियो आहे ऐं हिन मामले ते को बि समझोतो न थींदो। पानी असांजो हक़ आहे। कैमरामैन जावेद जंजूटा सां गॾु ज़फर अबड़ो, सिंध टीवी न्यूज़, लाड़काणो।